من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن أحسن الكلام كتاب الله وأحسن الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون मुख्तसर हम्द व सलात खां बाद अल्लाह तबारक व तआला कुरान करीम सूरह बक़रा जे अंदर रमज़ानुल मुबारक के हवाले से मुखातिब थींदे फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमानदारो कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया जीअं तव्हां खां अॻियनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया लअल्लकुम तत्तक़ून रोज़नि जे फ़र्ज़ियत जो मक़सदु इहो आहे शायदि तव्हां मुत्तक़ी बणिजी वञो लअल्लकुम तत्तक़ून शायदि तव्हां परहेज़गार बणिजी वञो क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला सभ खां ज़्यादा जंहिं इंसान खे कामयाब करारिनो आहे उहो मुत्तक़ी इंसान आहे बार बार फरमाई इन्नल मुत्तक़ीन फ़ी मक़ामिन अमीन मुत्तक़ी इंसान अमन वारी जॻह में हूंदा इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व नईम मुत्तक़ी इंसान जन्नतनि जे अंदरि बाग़ात जे अंदरि ऐं नामतनि में हूंदा इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन व उयून मुत्तक़ी इंसान डिघनि डिघनि पाछनि ऐं चश्मनि में हूंदा इन्न लिल मुत्तक़ीन मफ़ाज़ा मुत्तक़ी इंसान जे लाइ ई कामयाबी आहे त अल्लाह तबारक व तआला रोज़ा फ़र्ज़ करे इल्लत इहा बयानु कई त रोज़नि जे ज़रिए इंसान में तक़वा दाख़िल थींदी आहे ऐं जंहिंखे तक़वा मिली वई मुत्तक़ी बणिजी वियो उहो शख़्स ई कामयाबु आहे तक़वा चइबो आहे पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाइणु अल्लाह जे हुक्म जो पाबंद बनाइणु हर क़िस्म जी नाफ़रमानी खां बची वञणु अल्लाह जे तमामु अहकामात ते मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु इन खे तक़वा चइबो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे पाण फ़रमाइनि था अतानी जिब्राईल अमीन आयो ऐं फ़रमाइणु लॻो या मुहम्मद इश मा शिअत फ़इन्नक मय्यतुन जीअं चाहे ज़िंदगी गुज़ार लेकिन तो ते मौत अचणो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं का ख़बर अल्लाह तबारक व तआला पाण जे बारे में ॾींदो आहे या जिब्राईल अमीन पैगाम खणी करे ईंदो आहे उन खां मुराद उम्मत हूंदी आहे इहा ख़बर असांजे लाइ हूंदी आहे फ़रमाई या मुहम्मद ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इश मा शिअत जीअं चाहे ज़िंदगी गुज़ार लेकिन मौत अचणो आहे जंहिंजो मक़सदु छा त मौत जे लाइ तयारी करणी आहे ईअं न आहे त ज़िंदगी गुज़ारी ऐं हमेशह रही या मोहम्मद हबिब मन शिअत
फ़इन्नक मुफ़ारिक़तुन, जंहिंसां चाहिए मोहब्बत करी, लेकिन हिकु वक़्तु ईंदो जुदा थियणो आहे। या मोहम्मद इअमल मा शिअत, जहिड़ो चाहिए अमल कर। फ़इन्नक मुजज़िउन बिही, हिकु वक़्तु ईंदो तोखे हर अमल जो बदिलो ॾियणो आहे, बदिलो मिलणो आहे। अॻिते पाण फरमायूं, जिब्राईल अमीन फरमायो, इन्ना वालम अन्न शरफ़ल मुमिन क़ियामुहु बिल्लैल, मोमिन जी अज़मत, मोमिन अल्लाह खे क़रीब बनबो आहे राति जे क़ियाम जी वजह सां, तहज्जुद निमाज़ जी वजह सां। व इज़्ज़ुहु इस्तिग़नाउहु अनिन्नास, मोमिन माण्हुनि खां बेपरवाही कंदो आहे, इन में अल्लाह उन जे लाइ इज़त रखी आहे। मोमिन ईअं न हूंदो आहे अल्लाह जे दर खां हटी करे ग़ैरनि जे तरफ़ मुड़े, ॿियनि में उमेदूं रखे, बल्कि कुझु बि न हुजण जे बावजूदु मोमिन गनी हूंदो आहे, सॼी काइनात खां बेपरवाह हूंदो आहे। परवाह सिर्फ़ु अकेले अल्लाह जे ज़ात ई हूंदी आहे। क़ुरान करीम फरमाए थो, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, ऐं इंसानो तव्हां सभ जा सभु मोहताज आहियो सिर्फ़ु अकेले अल्लाह जा। त पाण फरमायूं, मोमिन हर हालत में भलाई में हूंदो आहे। कहिड़े तरीक़े सां? इन असाबहु ज़र्रा सबर, मोमिन ते दुनिया में मुसीबतूं ईंदियूं, आज़माइशूं ईंदियूं, इम्तिहाननि में मुब्तला थींदो, लेकिन सब्र कंदो, सब्र जो बदिलो जन्नत आहे। वइन असाबतु सर्रा शकर, जेकॾहिं अल्लाह इनामात सां नवाज़ियो, नेमतनि सां नवाज़ियो, त मोमिन उन ते शुकुर कंदो आहे। लाइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, अल्लाह जो वाइदो आहे, जीअं तव्हां शुकुर कंदव अल्लाह अञा तव्हांखे नेमत में वधाए छॾींदो। सही बुखारी जी हदीस आहे, हदीस कुदसी आहे। पाण फरमाइनि था, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, अना इंद ज़न्नि अब्दी, आउं पंहिंजे बाने जे गुमान वटां हूंदो आहे। यानी बाने जो अल्लाह सां कहिड़ो तालुक़ु हुजणु घुरिजे, बानो पंहिंजे रब सां जेको तालुक़ु रखंदो, जेका उमेद रखंदो, जहिड़ो गुमान कंदो, अल्लाह फरमाए थो आउं हुन सां ईअं पेश अचां थो। बानो इहो गुमान रखे थो, मुंहिंजो रब मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कंदो। अल्लाह फरमाए थो, इन्नी लगफ़ारुन लिमन ताब व आमन व अमिल सालिहा, गफ़ार मुंहिंजो नालो आहे, आउं उन शख़्स जे गुनाहनि खे माफ़ करे छॾियां थो जंहिं मूं ते ईमान आंदो ऐं नेक अमल कई। बानो इहा उमेद रखे थो त अल्लाह मुंहिंजे गुनाहनि ते पकड़ करे सघे थो। त अल्लाह फरमाए थो, इन बत्श रब्बिक लशदीद, तुंहिंजे रब जी पकड़ ॾाढी सख़्तु आहे। त जहिड़ो बानो गुमान कंदो आहे, अल्लाह बाने सां ईअं पेश ईंदो आहे। अल्लाह इंतिहाई महिरबान आहे। सही बुखारी जी हदीस आहे, हिकु शख़्स 99 क़त्ल कया, 99 माण्हुनि जो क़ातिल हिकु इलाइक़े में आयो, आबिद खां अची करे सुवाल करे थो। बनी इसराइल क़ौम जे अंदरि आबिद हूंदा हुआ, बुज़ुर्ग हूंदा हुआ, जेके अलहदे थी करे झूपड़ी बनाए करे उन में इबादत कंदा हुआ। लेकिन आबिदनि खे अक्सर इल्मु कोन हूंदो आहे, इबादत जो शौक़ु हूंदो आहे, इल्मु अलॻि शइ आहे। हिन शख़्स अची करे आबिद खां सुवाल कयो त मूं 99 क़त्ल कया, हली तौबतुन, छा मुंहिंजी तौबा थी सघे थी, मुंहिंजा इहे गुनाह माफ़ थी सघनि था? उहो जवाबु ॾिए थो, 99 क़त्ल करण खां बाद तूं चवीं थो अञा मूंखे माफ़ी मिलंदी, तुंहिंजे लाइ हाणे का माफ़ी न आहे। उहो शख़्स क़ातिल त हो, कावड़ में अची करे उन खे बि क़त्ल करे छॾियो, 100 माण्हू क़त्ल करे चुको। उन खे ख़बर पई
त फलां इलाइक़े में आलिम रहे थो, उन खे वधीक ख़बर आहे, उहो शख़्स इन उमेद सां, इन गुमान ऐं यकीन सां त मुंहिंजो रब ज़रूरु मूंखे माफ़ कंदो, मुंहिंजे इन्हनि गुनाहनि जी ज़रूरु का वाट निकिरंदी, इन नियत सां सफ़र शुरू करे थो। तव्हांजो अधु रस्ते ते पहुचे थो, बीमार थी पए थो, सही बुखारी जे अंदरि तफ़सील आहे, हलण जी ताक़त नथी रहे, रेड़ियूं पाए थो, अॻिते वधण जी कोशिशि करे थो, बाला आख़िर मौत अची वियो, 100 माण्हू क़तल कया अथसि, अञा का माफ़ी न आहे, अञा को अहिड़ो सुठो अमल न आहे कयो अथसि, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात में यकीन आहे, इहो ज़न आहे त मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो। मलाइका रहमत जा अचनि था, अज़ाब जा मलाइका अचनि था, चवनि था हिन जो रूह असां कब्ज़ कंदासीं, छो त को मामूली गुनाहगार न आहे, 100 माण्हू क़तल कया अथसि। रहमत जा मलाइक चवणु लॻा त ही माफ़ी वठण लाइ वञी रहियो हो, लिहाज़ा असां हिन जे रूह खे कब्ज़ कंदासीं। अल्लाह ताला हुकुम फ़रमायो त ज़मीन खे मापियो, जंहिं जॻह खां अची रहियो आहे, जेकॾहिं उहो तरफ़ ज़्यादा आहे ऐं जिॾां वञी रहियो आहे उहो ॻोठु वेझो आहे त रहमत जा मलाइक वठंदा, जेकॾहिं इहो ॻोठु परे आहे त अज़ाब जा मलाइक उनखे खणनि। ज़मीन मापी वञे थी, अल्लाह ज़मीन खे हुकुम फ़रमाए थो, जेका ॻोठ जे तरफ़ आहे उहा सोढ़ी थी वञे थी, सिर्फ़ु हिकु ॿारी जो मिक़दार ज़मीन वेझी थी वञे थी, अल्लाह उन बाने खे माफ़ करे छो। त इहा माना आहे अना इंद ज़न्ने अब्दी, अल्लाह फ़रमाए थो आउं पंहिंजे बाने सां जहिड़ो मूं में उमेद रखंदो, गुमान रखंदो, ऐं उन सां ईअं पेश अचां थो त मोमिन मुत्तक़ी इंसान, अल्लाह ते उनजो पूरो यकीन हूंदो आहे। तक़वा इंसान खे अल्लाह जी ज़ात सां तालुक़ मज़बूत बनाईंदी आहे, यकीन कामिल बनाईंदी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो वियो, या रसूल अल्लाह, इंसान जी खाधे जी ज़िमेदारी अल्लाह तबारक व तआला जे हवाले आहे। जीअं क़ुरान करीम चए थो, वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते जेका चुरंदड़ फिरंदड़ शइ आहे उनजी रोज़ीअ जो बंदोबस्तु अल्लाह जे हवाले आहे। त ही चवणु लॻो असां कमाइण छॾे ॾियूं, पंहिंजे घरनि में वेही रहूं, अल्लाह असांखे खाधो खाराईंदो। पाण फरमाइनि था, हा लौ अन्नकुम ततवक्कलून अलल्लाहि हक़ तवक्कुलिही लरज़क़कुम कमा यरज़ुक़ु तैरो तग़दू खिमासन व तरोह बिताना, अल्लाह तव्हांखे हर हालत में खाराईंदो, लेकिन उन वक़्तु जॾहिं अल्लाह जी ज़ात ते तव्हांजो तवक्कुल, तव्हांजो भरोसो, तव्हांजो यकीन एतिरो बणिजी वञे हलियो जेतिरो हिन पखियुनि जो यकीन आहे। लौ अन्नकुम ततवक्कलून अलल्लाह हक़ तवक्कुलिही, जीअं उनजे तवक्कुल जो हक़ आहे, अल्लाह सां तव्हांखे एतिरो तवक्कुल थी वञे हलियो, लरज़क़कुम कमा यरज़ुक़ु तैर, अल्लाह तव्हांखे ईअं रोज़ी ॾेई जीअं पखियुनि खे रोज़ी ॾींदो आहे। यग़दू खिमासन व तरोह बिताना, सुबुह जे टाइम निकिरंदा आहिनि, ख़ाली पेट हूंदा आहे, इहो डपु कोन हूंदो आहे त खाधे लाइ का शइ न मिलंदी। शाम जो मोटंदा, पेट भरियलु हूंदो आहे, हिकिड़ो दाणो ज़्यादा न खणंदा आहिनि, इन डप खां त ख़बर न आहे सुभाणे कुझु मिलंदो या न। त मुत्तक़ी इंसान अल्लाह जी ज़ात ते तवक्कुल कंदो आहे। इन तवक्कुल जे अंदरि अल्लाह जा अंबिया ऐं रसूल उन्हनि हिकु मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। उन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि कई अहिड़ा मराहिल आया, अल्लाह जी ज़ात ते उन्हनि जो यकीन हिकु मज़बूत जबल खां बि ज़्यादा मज़बूत साबित थिया। अल्लाह जो ख़लील इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम आहे, क़ौम जे बुतनि खे ज़रा ज़रा करे थो, मुशरिक खे पंहिंजे महबूद सां बेहद मोहबत हूंदी आहे। मुशरिक पंहिंजे महबूद जी मदद में सभु कुझु लुटाइण लाइ तयारु हूंदो आहे,
हिते सिर्फ़ु हिकिड़े महबूद जी ॻाल्हि न आहे, सॼे मुल्क जा इलाह महबूद आहे, उन्हनि खे ज़रा ज़रा बनायो वियो आहे। सॼी क़ौम मुख़ालिफ़ आहे, वक़्त जो बादशाह बि उन सां गॾु आहे, अहलम जा इब्राहिम ख़लील जो पीउ बि उनजो दुश्मन आहे। पकिड़े करे बाहि जे आड़ा में उछलायो वञे थो। उछलाइण खां अॻु में अञा अल्लाह उनजो इम्तिहान वठणु चाहे थो। मलाइकनि खे इजाज़त ॾिए थो, तव्हां इब्राहिम खां पुछी सघो था, जेकॾहिं मदद चाहे तव्हां उनजी मदद करे सघो था। मलाइका आया, हिकु चवणु लॻो, इब्राहिम जेकॾहिं तव्हां चाहियो त आउं बरसाति जो मलाइका आहियां, बरसाति वसाए करे इन बाहि खे ख़तमु करे छॾ। ॿियो मलाइक चवणु लॻो, आउं हवा जो मलाइका आहियां, जेकॾहिं हुकुम करिए हवा जारी करे इन बाहि खे उॾाए छॾियां। इब्राहिम ख़लील अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़बान ते हिकु ई अल्फाज़ हो, हिकु ई जुमिलो हो, हस्बी अल्लाह व निअमल वकील। अल्लाह मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, अल्लाह वाजो कारसाज़ आहे, अल्लाह बहितरीन मददगार आहे। अञा का ज़ाहिर में मदद नज़र न पई अचे, मिन जनीक में विझी करे उछलायो वञे थो, ऐं बाहि में किरण वारो आहे। अल्लाह जी मदद मोमिन ते आख़िर में ईंदी आहे, पहिरीं आज़मायो वञिबो आहे। अल्लाह फ़ौरन उन वक़्तु बाहि जे तरफ़ को मलाइक न मोकिलियो, बल्कि ख़ुदि बाहि खे मुख़ातिब थियो, फरमाई या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम। ऐं बाहि थधी ऐं सलामती वारी थी वञ इब्राहिम ख़लील। त मोमिन अल्लाह जी ज़ात ते कामिल यकीन रखंदड़ हूंदो आहे। अल्लाह जो गानो ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम आहे, जंहिंजो मिसाल मशहूर आहे। बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं अचे थो, ॾिसे थो अहिड़ा मेवा पियल आहे, जिन जी का मौसम न आहे, दरवाज़ो बि बंदि आहे, को खणी अचण वारो न आहे। सुवाल करे थो, या मरियमो अन्ना लके हाज़ा, ऐं मरियम हे मेवा किथां आया, खणी केरु आयो? जवाब ॾिए थी, क़ालत मिन इंदिल्लाह, अल्लाह जे तरफ़ खां आहिनि। उन ई वक़्तु ज़करिया अलैहिस्सलाम जो ईमान अञा कवी बणिजी वञे थो। अल्लाह जी ज़ात ते उमेद ऐं यकीन अञा मज़बूत थी वञे थो। क़ुरान करीम चए थो, हुनालिक दआ ज़करिया रब्बा, देर कोन कयई, बसि महराब जे अंदरि दाख़िल थिए थो, अल्लाह खे सॾणु लॻो इन यकीन सां त जेको रब बग़ैर मौसम जे मरियम खे फल ॾेई सघे थो, उहो बग़ैर मौसम जे ज़करिया खे पुटु ॾेई सघे थो। क़ुरान करीम चए थो, फनादा रब्बहू निदाअन ख़फ़िया, आस्ते आस्ते ॻाल्हाए थो। छो त सुवालु अहिड़ो आहे, अर्ज़ु अहिड़ो आहे, जेकॾहिं को ॿुधी वठे त ताजुब करे, पोड़पुण जी उमिरि में पुटु तलब करियो आहे, अल्लाह खे अर्ज़ु करियो आहे, असबाबनि जी नफ़ी करे थो, ऐं रब मुंहिंजा हॾा कमज़ोर थी चुका, ज़ाल बि पोड़ी थी चुकी आहे, लेकिन तोखे सॾण खां कॾहिं नाउमेद न थियो आहे। अल्लाह ताला ज़करिया अलैहिस्सलाम जी ने यकीन खे ॾिसी करे हुकुम फरमायो, ख़ुशख़बरी ॾिनी, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया, ऐं ज़करिया असां तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियूं था, जंहिंजो नालो बि असां यहया रखियो आहे। अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम सां गॾु दरिया ते आहे, पोयां खां दुश्मन हिकु वॾो लश्कर गॾु करे सॼे मुल्क जे माण्हुनि खे जमे करे हर क़िस्म जे हथियारनि सां लैस थी करे मूसा उन जे साथियुनि खे ख़तमु करण जे लाइ पहुचण वारो आहे। अॻियां वधनि था, दरिया इंतज़ारु कनि था, फिरौन जो लश्कर आहे। मूसा अलैहिस्सलाम खे चवणु लॻा, या मूसा इन्ना लमुद्रकून, ऐं मूसा असां त हलाक थी वियासीं, तो त हथु वठी करे असांखे मारणु चाहियो आहे, अॻिते वधी नथा सघूं, दरिया आहे, पोइ ते हटी नथा सघूं, दुश्मन आहे,
अल्लाह जे नबीअ जो उन वक़्तु बि कामिल यकीन आहे। जवाबु ॾिए थो कल्ला हरगिज़ न, ईअं थी नथो सघे जो मुंहिंजी मदद न थिए। इन माई रब्बी सयहदीन, मूं सां गॾु मुंहिंजो रब आहे, ऐं को अकेलो न आहियां। सयहदीन, मुंहिंजो रब ज़रूरु मुंहिंजे लाइ रस्तो हमवार कनि। अल्लाह हुकुम फरमायो दरिया ते लठ हण, 12 रस्ता बंदी वञनि था, क़ौम नजात पाए वञे थी। काइनात जो इमाम जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गार जे अंदरि आहे, अबू बकर सिद्दीक़ गॾु आहे। मके शहर में ऐलान थिए थो त जेको इन्हनि ॿिनी हस्तियुनि खे पकिड़े करे आयो 100 उठ इनाम जा मिलंदा। इन तलाशी में, इन इनाम जी उमेद में सॼो शहर तलाश कंदे निकिरे थो, तव्हांजो अची करे गार ते पहुचनि था। अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु करे थो, या रसूल अल्लाह, जेकॾहिं हिननि माण्हुनि पंहिंजे पेरनि में ॾिठो त असांखे ॾिसी वठंदा, यानी गार जे मुंहं ते बीठल हो। जेकॾहिं हेठि झुकंदा, पंहिंजे पेरनि न ॾिसंदा, तॾहिं बि असांखे ॾिसी वठंदा। अल्लाह जो रसूल छा फरमाइनि था? इनखे यकीन चइबो आहे, इनखे भरवसो चइबो आहे, अल्लाह जी ज़ात ते उमेद चइबो आहे। पाण फरमाइनि था मा ज़न्न फिस्नैनि अल्लाह सालिसुहुमा, ऐं अबू बकर तुंहिंजो उन्हनि ॿिनि हस्तियुनि जे बारे में छा गुमान आहे जंहिंसां गॾु टियों अल्लाह? त मोमिन पंहिंजे रब में पूरो यकीन रखंदो आहे। मुस्लमान मोमिन खां ग़लती थी वेंदी आहे, गुनाह थी वेंदा, ईअं न आहे त मोमिन गुनाहनि खां मासूम हूंदो आहे। मासूम अनिल ख़ता सिर्फ़ काइनात जी हिकु ई हस्ती इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। लेकिन ग़लतीअ खां बाद मोमिन जी माफ़ी अजीब हूंदी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकु शख़्स आयो, उन खां ज़िना थी वियो आहे। माइज़ बिन मालिक उनजो नालो आहे। अल्लाह जे रसूल खे अर्ज़ु करणु लॻो, या रसूल अल्लाह तहिरनी, अल्लाह जा रसूल मूंखे पाक करियो। पाण ॿिए तरफ़ मुंहुं मोड़े छॾीनि, वरी फिरी करे आयो, या रसूल अल्लाह तहिरनी, अल्लाह जा रसूल मूंखे पाक करियो। पाण वरी ॿिए तरफ़ मुंहुं फेरीनि था, वरी साम्हूं आयो, या रसूल अल्लाह तहिरनी, अल्लाह जा रसूल पाक करियो। पाण फरमाइनि था आउं कहिड़ी शइ में तोखे पाक करियां? चवणु लॻो मूंखां ज़िना थी चुको आहे। पाण फरमाइनि था लअल्लक क़बलतहा, शायदि तो हुनखे चुमी ॾिनी हूंदी, हथ लॻायो हूंदो गैर मुहरम औरत खे। अर्ज़ु करणु लॻो न अल्लाह जा रसूल, मूंखां ज़िना थी चुको आहे। पाण सहाबा खे हुकुम फरमाइनि था वञी करे रजम करियो, पथरनि सां रजम कयो वञेसि। माण्हू अफ़सोस करणु लॻा त हीउ कहिड़ो शख़्स आहे जंहिं गुनाह करे पंहिंजो पाण खे पथरनि सां माराए छॾियो। अल्लाह जो नबी ॿुधनि था, उहा हस्ती क़ुर करीम चए थो मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा, ज़बान उन वक़्त ताईं हरकत न कंदी आहे जेसि ताईं अल्लाह जे तरफ़ खां वही न नाज़िल थिए। पाण फरमाइनि था लक़द ताब तौबतन लौ क़ुसिमत बैन सबईन रजुलन मिन अहलिल मदीनते लवसअतहुम, माइज़ हिकु अहिड़ी तौबो कई आहे जेकॾहिं मदीने जे 70 गुनाहगारनि में तक़सीम कई वञे, सभिनि जा गुनाह माफ़ थी वञनि। अॻिते फरमाइनि था भला अहिड़ो माण्हू ॿुधायो जेको आयो अल्लाह जे रसूल जे हथ ते हथु रखियाई, कलमे शहादत पढ़ी करे मुस्लमान थी वियो। इन्नल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्ला, इस्लाम अॻियां सभु गुनाह माफ़ करे छॾे, गुनाहनि खां पाक थी वियो हलियो। वरी हिकु गुनाह थियो, उन गुनाह खे माफ़ करण जे लाइ पंहिंजी जान पथरनि जे हवाले करे छॾी। त मोमिन अल्लाह खां माफ़ीअ में उनजो मिसाल अजीब हूंदो आहे। पाण फरमाइनि था हिकु काफ़िर इंसान, फासिक इंसान खां जॾहिं का ग़लती थींदी आहे, गुनाह थींदो आहे, त उनजो मिसाल इहो आहे जीअं गोया खे नक ते मख वेठी ऐं उन इशारे सां उड़ाए छॾी।
उनखे का परवाह न हूंदी आहे। लेकिन मोमिन ग़लती करण खां बाद पाण खे ईअं महसूसु कंदो आहे गोया के कंहिं जबल जे हेठां बीठल आहे, मथां खां जबल खणे बीठो आहे। जेसि ताईं उनजी माफ़ी न अची वठे ऐं यकीन न थी वञे तेसि ताईं बेचैन रहंदो आहे। ऐं मोमिन जो रब बि उहो गफ़ूर रहीम आहे जंहिं ऐलान करायो क़यामत ताईं अचण वारनि गुनाहगारनि जे लाइ कुल ऐं मुस्तफ़ा चओ या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजे उन्हनि ॿारनि खे चओ जेके पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म करे चुका, 80 साल 90 साल जी उमिरि अल्लाह जी नाफ़रमानी में गुज़ारे करे पंहिंजो पाण खे ज़ालिम बनाए चुका, ॾोहारी बनाए चुका, हाणे नफ़्स मलामत करे थो अल्लाह जे दर में कीअं वञो, अल्लाह खां माफ़ी कीअं घुरो। अल्लाह जी हेतिरी नेमतनि जे बावजूदि अल्लाह जी नाफ़रमानी में ज़िंदगी बसर थी चुकी आहे। अल्लाह फरमाए थो उन्हनि खे ख़बर ॾेई छॾ ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थियो। इन्न अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह इन ॻाल्हि ते क़ादिर आहे जो सभ जा सभु गुनाह माफ़ करे छॾे। सभ जा सभु गुनाह केतिरा पाण फरमाइनि था, अल्लाह फरमाए थो यब्न आदम, ऐं आदम जा औलाद लो बलग़्त ज़ुनूबका अनान समा, जेकॾहिं तुंहिंजा गुनाह आसमान ऐं ज़मीन जे ख़ाल खे भरे छॾीनि पोइ बि अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थी। अल्लाह फरमाए थो आउं तुंहिंजा इहे सभु गुनाह माफ़ करे छॾिया, ला उबाली, मूंखां को पुछण वारो न आहे, मूंखे का परवाह न आहे। ख़ासि करे हिन बाबरकत महीने जे अंदरि अल्लाह जे तरफ़ खां ऐलान थींदो आहे हल मिन मुस्तग़फ़िरिन अग़फ़िर लहू, छा आहे को गुनाहनि जी माफ़ी वठण वारो ऐं उन जे गुनाहनि खे माफ़ करियो। पाण फरमाइनि था जंहिं वक़्तु माण्हू गुनाह कंदो आहे, गुनाह खां बाद दिलि में ख़्यालु ईंदो आहे, अल्लाह जो डपु थींदो आहे, अल्लाह खे अर्ज़ु कंदो आहे या रब्बे अज़नब्तु ज़ंबन फ़ग़फ़िर ली, दुआ घुरी रहियो आहे ताई रब मूंखां गुनाह थी वियो हलियो आहे, मूंखे माफ़ फरमाए। पाण फरमाइनि था अल्लाह ताला मलाइकनि खे चवंदो आहे हाज़ा ले अब्दी, ही मुंहिंजो उहो बानो आहे जंहिंखे इहा ख़बर आहे इन लहू रब्बन, हिन जो हिकु रब आहे यग़फ़िरु ज़ंब व यअख़ुज़ु बिज़ंबि, जेको रब गुनाहनि ते पकड़ बि कंदो आहे ऐं गुनाह माफ़ बि कंदो आहे। ऐं मलाइको तव्हां गवाह रहिजो मूं हिन खे माफ़ करे छॾियो। त मोमिन जेकॾहिं ग़लती थी वेंदी आहे, गुनाह थी वेंदो आहे त ईअं न आहे गुनाह मथे गुनाह कंदो रहे, बल्कि उन जे लाइ पहाड़ जे मिसल बणिजी वियो, हमेशह जे लाइ माफ़ी घुरी करे अल्लाह खां अल्लाह खे राज़ी करे वठंदो आहे। अहिड़े तरीक़े सां पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाइण बि तक़वा आहे। गुनाह थी वञे माफ़ी घुरणु अज़ीम अमल आहे, पर गुनाहनि खां बचाइण पंहिंजो पाण खे इहो उन खां वॾो अमल आहे। मुतक़ी इंसान, परहेज़गार इंसान इन तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदो आहे त ज़िंदगीअ में अहिड़ो को लम्हो न अचे, अहिड़ो को वक़्तु न अचे जो आउं पंहिंजे रब जी नाफ़रमानी करे विया। पाण फरमाइनि था मैं यज़मन ली मां बैन लहयैहि व मां बैन रिजलैहि अज़मन लहुल जन्नह, जेको शख़्स मूंखे ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾींदो ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जन्नत जी ज़मानत ॾियां। ॿ शयूं कहिड़ियूं? मां बैन लहयैहि, हिकु ज़बान आहे, ज़बान उहा शइ आहे, सही बुखारी जी हदीस आहे। पाण फरमाइनि था इन्नल अब्द लयतकल्लमु बिकलिमतिन मिन सख़तिल्लाहि यहवी बिहा फी नार जहन्नम, माण्हू बाज़ औक़ात हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहे, लफ़्ज़ अहिड़ो ख़बीस हूंदो आहे जेको अल्लाह खे नाराज़ कंदड़ हूंदो आहे, उन लफ़्ज़ जे एवज़ उहो जहन्नम जे तरे में वेंदो हलियो आहे। कई अहिड़ा माण्हू आहिनि
बग़ैर सोचण सम्झण जे अहिड़ा लफ़्ज़ चई छॾींदा जिन जे ज़रिए अल्लाह खे नाराज़ करे छॾींदा। अक्सर करे असांजे इलाइक़े में मशहूरु हूंदो आहे, बरसाति जे मौसम में ॿुधण में ईंदो आहे, भेज पगारा लफ़्ज़ तव्हां चई छॾियो मज़ाक़ कंदे, कंहिंखे ख़ुशि कंदे, लेकिन तव्हां पंहिंजो अक़ीदो शिरकिया बनाए छॾियो। उहा बरसाति अल्लाह खां सवा को वसाए नथो सघे। तव्हां हिकु ख़सीस इंसान जे तरफ़ उनजी निस्बत करे त पाण फरमायो इन्नल अब्द लयतकल्लमु बिकलिमतिन मिन रिज़वानिल्लाह। बाज़ औक़ात ईअं थींदो आहे, बानो को लफ़्ज़ चवंदो आहे, लफ़्ज़ अल्लाह खे पसंदि हूंदो आहे, उन हिकिड़े लफ़्ज़ जे एवज़ अल्लाह उनखे जन्नत में दाख़िल करे छॾियो त सॼो दारो मदार ज़बान ते आहे। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु नबी साईं खां दीन जे बारे में कुझु सुवाल करे थो, कहिड़ियूं शयूं वाजिब आहिनि, हदीस डिगी आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे दीन जी ख़बर ॾियनि था। 5 वक़्त निमाज़ आहे, रोज़े जो ज़िक्र आहे, हज आहे, अहिड़े तरीक़े सां ज़कात आहे, इहे पाण ख़बर ॾियनि था। वरी फरमाइनि था अला अदुल्लुका अला अबवाबिल ख़ैर, ऐं मुआज़ अहिड़े अमल जी ख़बर ॾियां जेके ख़ैर जा दरवाज़ा। कुल तो भला या रसूल अल्लाह, मूं चयो हा आहे अल्लाह जा रसूल। पाण फरमाइनि था असौम जुन्ना, रोज़ो ढाल आहे, जहन्नम खां बचाइजी ढाल। व सदक़तो तुत्फ़िउल ख़तीअता कमा युत्फ़िउल माउ नार, सदको इंसान जे गुनाहनि खे ईअं मिटाए थो जीअं बाहि पाणी बाहि खे विसाईंदो आहे। सलातुर रजुल फी जौफिल लैल, राति जे हिसे में निमाज़ अदा करणु, इहे सभु ख़ैर जा दरवाज़ा। वरी पाण फरमाइनि था इन सॼे मामले जे चोटीअ जी ख़बर ॾियां। सहाबी चवणु लॻो हा ऐं अल्लाह जा रसूल। पाण फरमाइनि था जिहाद दीन जे तमामु मामलात जी चोटी आहे। उन खां बाद फरमाइनि था इन्हनि तमामु कमनि जो जंहिं शइ ते दारो मदार आहे उन जी ख़बर ॾियां। हज़रत मुआज़ चए थो हा ऐं अल्लाह जा रसूल। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान मुबारक खे पकड़ीनि था ऐं फरमाइनि था कुफ़ अलैका हाज़ा, ज़बान खे पाण ते मज़बूत बनाए रख, इन जी हिफ़ाज़ कर। हज़रत मुआज़ अर्ज़ु करे थो अल्लाह जा रसूल, छा असां जेकी कुझु ॻाल्हाईंदा आहियूं ॻाल्हाइण जे एवज़ बि असां ते पकड़ थींदी? पाण फरमाइनि था ऐं मुआज़ हल यकुब्बुन नासो फिन नारे इल्ला मनाखिर इल्ला हसाइद अलसिनतहुम, जिन माण्हुनि खे जहन्नम जे अंदरि ऊंधे मुंहुं घसेटे करे दाख़िल कयो वञिबो, उन्हनि जो गुनाह इहो हूंदो जो पंहिंजे ज़बान जी कटाई जे एवज़ जहन्नम में दाख़िल थिए। त पाण फरमायो जेको शख़्स आहे मूंखे 2 शयुनि जी ज़मानत जी हिफ़ाज़त ॾींदो, हिकु ज़बान आहे, ॿियो ओघड़, उनखे ग़लति जॻह ते इस्तेमालु न कंदो, ज़िना न कंदो। क़ुरान करीम चए थो ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। अल्लाह ईअं कोन फरमायो ज़िना न करियो, बल्कि फरमाई ज़िना जे क़रीब न वञो, उहे रस्ता बि न अपनायो जेके ज़िना जे क़रीब आहिनि। छाजे करे? इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला, इहो अमल इंतिहाई फ़ाहिश बेहयाई वारो अमल ऐं बुरी बात आहे। अहिड़े तरीक़े सां ॿी हदीस जे अंदरि 6 शयुनि जो ज़िक्र आहे। पाण फरमाइनि था जेको मूंखे 6 शयुनि जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾींदो उन जे लाइ जन्नत आहे। पहिरीं ॻाल्हि इज़ा हदस फला यक्ज़िब, जॾहिं ॻाल्हि ॻाल्हाईंदो कूड़ कोन ॻाल्हाईंदो। वइज़ा तोमेना फला यख़ुन, जॾहिं अमानत मिलंदी अमानत में ख़यानत न कंदो। वइज़ा वादा फला यख़्लुफ़, जॾहिं को वाइदो कंदो वाइदे जी मुखालफ़त न कंदो। गुज़्ज़ू अबसारकुम कुफ़ू ऐदियकुम वाफ़िज़ू फ़ुरूजकुम, उन सां गॾोगॾु पंहिंजे नज़रनि खे झुकाए करे हलंदो, पंहिंजे हथनि खे ॿियनि खे नुक़सान ॾियण खां बचाए करे हलंदो, पंहिंजे ओघड़नि जी हिफ़ाज़त कंदो। इन तरीक़े सां जेको ज़िंदगी बसर कंदो, अल्लाह जो रसूल फरमाइनि था आउं उनखे जन्नत जी ज़मानत ॾियां।
त मोमिन हमेशा चाहींदो त अल्लाह तबारक व तआला हिन खां राज़ी रहे, तक़वा ऐं परहेज़गारी मुताबिक़ पंहिंजो पाण खे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। मोमिन हमेशा पंहिंजे रब खां डिॼंदड़ हूंदो आहे। अल्लाह जो ख़ौफ़ तक़वा जो उहो अज़ीम हिसो आहे। जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ वाक़िअ थी वेंदो आहे मुस्लमान जे दिलि में, इंसान कई गुनाहनि खां ग़लतियुनि खां महफ़ूज़ थी वेंदो आहे। अल्लाह जो नबी अल्लाह खां ख़ौफ़ तलब कनि था, पाण फरमाइनि था अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मिन ख़शियतिका मा तहूल बिही बैनी व बैन मआसीक। ऐं अल्लाह, आउं तोखां तुंहिंजे ज़ात जो ख़ौफ़ तलब करियां थो, मूंखे एतिरो ख़ौफ़ ॾे जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे गुनाहनि जे दरमियान हाइल बणिजी। सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था इन्नी अरा मा ला तरो, जेकी कुझु आउं ॾिसां थो उहो तव्हीं नथा ॾिसो। व अस्मउ मा ला तस्मऊन, जेकी कुझु आउं ॿुधां थो उन जी तव्हांखे ख़बर न आहे। जेकी कुझु आउं ॼाणा थो अल्लाह जे बारे में उन जी तव्हांखे ख़बर न आहे, छो त अल्लाह जा रसूल आहे। फरमाई लौ तालमून मा आलम, जेकॾहिं जेतिरे क़दर अल्लाह जे बारे में, अल्लाह जे पकड़ जे बारे में, अल्लाह जी हाकमियत जे बारे में आउं ॼाणा थो, जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे हली लज़हिकतुम क़लीला वल बकयतुम कसीरा, तव्हांखे खिलण विसरी वञे हलियो, तव्हां रुअंदा रहो। छो त अल्लाह जी ज़ात अज़ीम आहे। जेतिरी ज़ात अज़ीम आहे एतिरो उनजो ख़ौफ़ असां ते वाजिबु आहे। क़ुर करीम चए थो मा क़दरुल्लाह हक़ क़द्रिही, ऐं बाणा तो अल्लाह जो क़द्र ई न आहे सुञातो। अल्लाह जो क़द्र छा आहे, अल्लाह जो मक़ाम छा आहे। अक्सर माण्हू सॼी ज़िंदगी नाफ़रमानी कंदा, मुखालफ़त जे अंदरि ज़िंदगी गुज़ारींदा, अल्लाह जे हुक्म जी बग़ावत कंदे 70 साल 80 साल गुज़ारण वारो बि ईअं चवंदो आहे त अल्लाह माफ़ कंदो। अल्लाह वाक़ई माफ़ कंदो, लेकिन ही अल्लाह जी ज़ात सां मज़ाक़ आहे। हिन माण्हू अल्लाह खे सुञातो ई न आहे, जंहिं सॼी ज़िंदगी अल्लाह जे हुक्म जी बग़ावत कई, कॾहिं अल्लाह जे दर में न आयो, कॾहिं माफ़ी न घुराई, अक़ीदो इहो रखे थो अल्लाह माफ़ कंदो। अल्लाह अहिड़े माण्हुनि जे बारे में ख़बर न आहे त नब्बे इबादी इन्नी अनल गफ़ूर रहीम, मुंहिंजे ॿारनि खे ख़बर ॾे आउं गफ़ूर रहीम आहियां। व इन्नी लगफ़ारुन लिमन ताबा व आमना व अमिल सालिहा, गफ़ूर उन जे लाइ आहियां जंहिं तौबा कई, माफ़ी घुरी, उन खां बाद नेक अमल कया, वरना इन अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम, मुंहिंजे ॿारनि खे इहा ख़बर बि ॾे त मुंहिंजो अज़ाब बि दर्दनाक अज़ाब आहे। तंहिं करे फरमाई मा क़दरुल्लाह हक़ क़द्रिही, ऐं बाना तो अल्लाह जो क़दर न आहे सुञातो। अॻियां अल्लाह जी ताक़त बयानु थियल आहे, जंहिं रब जी सुबुह ऐं शाम नाफ़रमानी करी थो, तोखे ख़बर आहे उन जी ताक़त छा आहे, उन जी पकड़ छा आहे। फरमाई वल अर्ज़ु जमीअन क़ब्ज़तहु यौमल क़ियामह वस्समावातु मतविय्यातुम बियमीनिही, सॼी सारी ज़मीन उन जे मुठ ते हूंदी, मुठ में हूंदी, 7 आसमान उन जे हथ ते वेड़ियल हूं। अल्लाह ताला क़ुर करीम में अॻियनि क़ौमनि जा मिसाल न आहे, जेके क़ौमूं हलाक थी वयूं, असांखे ख़बर ॾियण जे लाइ त उहे बि अल्लाह जा बाना हुआ। अल्लाह उन्हनि खे हर क़िस्म जी नेमतनि सां नवाज़ियो, हर क़िस्म जी अज़मतनि सां नवाज़ियो, लेकिन जॾहिं अल्लाह जी मुखालफ़त में हद खां वधी विया हलिया, अल्लाह उन्हनि खे अहिड़ो अज़ाब चखायो जो क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ मिसाल बणिजी वञनि थी। फ़िरौन 500 साल ताईं अल्लाह जी नेमतनि में रहे थो, हर क़िस्म जी नेमत, हर क़िस्म जी फरावानी अल्लाह उनखे अता कई, लेकिन जॾहिं पकड़ जो वक़्तु अचे थो, अल्लाह फरमाए थो अख़रजनाहुम मिन जन्नातिन व उयून व कुनूज़िन व मक़ामिन करीम व नामतिन कानू फ़ीहा फ़ाकिहीन।
महलात खां, बंगलात खां, बागात खां, अज़ीम नेमतनि खां असां उनखे ॿाहिरि कढियोसीं, उनखे दरिया जे अंदरि ग़रक़ कयोसीं। फमा बकत अलैहिम समाओ वल अर्ज़, एॾी वॾी हस्तीअ जे हलाक थियण ते न आसमान रुनो न ज़मीन खे को अफ़सोस। आद क़ौम जो मिसाल अल्लाह क़ुरान करीम में तफ़सील सां बयानु कयो आहे। फरमाई अम्मा आदुन, आद क़ौम ताक़तवर क़ौम गुज़री आहे, जंहिं अल्लाह जे हुक्म जी सख़्त खां सख़्त मुखालफ़त कई। उहे इहो ई चवंदा हुआ त असां खां वधीक ताक़तवर केरु आहे। अल्लाह फरमाए थो, जॾहिं मुंहिंजे पकड़ जो वक़्तु आयो, अम्मा आदुन फ़अरसलना अलैहिम रीहन सरसरन, असां 7 ॾींहं 8 रातियूं लगातार तूफ़ान मोकिलियोसीं। पोइ उहा क़ौम जेके पाण खे मज़बूत सम्झंदा हुआ, ताक़तवर सम्झंदा हुआ, फरमाई उहे ईअं किरियल आहिनि गोया के खजियुनि जा थोरो। त अल्लाह ताला जो ख़ौफ़, मोमिन हमेशह अल्लाह जी ज़ात खां ख़ौफ़ में हूंदो आहे, लेकिन अल्लाह जो ख़ौफ़ ऐं ॿी शइ जो ख़ौफ़ इन में फ़र्क़ु आहे। मोमिन खे अल्लाह जी ज़ात जो ख़ौफ़ हूंदो आहे, पर ईअं न आहे जे मिसाल जे तौर ते असां कंहिं शइ खां डिॼूं था, शींहं खे ॾिसी करे इंसान ख़ौफ़ज़दा थींदो आहे इन डप खां त उहो खाई वठंदो, मारे विझंदो। अल्लाह जो इहो ख़ौफ़ न हूंदो आहे। अल्लाह जो ख़ौफ़ उनखे थींदो आहे जंहिंखे पहिरीं अल्लाह जी ज़ात सां मोहबत थींदी आहे। अल्लाह जी मोहबत ई ख़ौफ़ ॾियारींदी आहे। छाजी वजह सां? इन वजह सां त मुंहिंजो रब मूंखां नाराज़ न थी पवे। ही गुनाह करे वठंदसि, अल्लाह मूंखां नाराज़ थी वेंदो। अल्लाह जो इहो ख़ौफ़ मोमिन खे गुनाहनि खां बचाए वठंदो आहे। जहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम सूरह दर जे अंदरि फरमाई, वयुतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। अल्लाह जी मोहबत ख़ातिर मिस्कीननि खे, यतीमनि खे, कैदियुनि खे खाराइनि। इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह, जिन जो इज़हार इहो हूंदो आहे त अल्लाह जी रज़ा ख़ातिर असां इहो खाधो खारायूं था। असां का शोहरत, असां इहो नथा चाहियूं असांजो को थोरो मञियो वञे, असां पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर इहो अमल करियूं। बाज़ माण्हू इहो सम्झंदा आहे त अल्लाह जो ख़ौफ़ उन माण्हू खे थींदो जंहिंजा गुनाह ज़्यादा हुजनि। ईअं न आहे। गुनाह इंसान खे जरी करे छॾींदो आहे, अल्लाह खां परे करे छॾींदो आहे। हिकु क़तल करण वारो कई क़तल करे सघे थो। ॿिनि जहाननि जो सरदार इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुनाहनि खां मासूम आहे, अॻियां ऐं पोयां गुनाह माफ़ आहे, लेकिन अल्लाह जी ज़ात जो ख़ौफ़, अल्लाह जी मोहबत अजीब आहे। सहाबा चवनि था, पाण निमाज़ जे अंदरि जॾहिं सजदे जी हालत में हूंदा हुआ, अज़ीज़ुन का अज़ीज़िल मिर्जल, पाण जे दिलि मुबारक खां रुअण जो आवाज़ ईअं ईंदो हो जहिड़े तरीक़े सां तव्हां पाणी जी हंडी भरे करे बाहि ते रखो, उहो टहिकणु लॻे, आवाज़ अचे। अल्लाह जे रसूल जे दिलि खां अल्लाह जी रज़ा ख़ातिर रुअण जो आवाज़ ईअं ईंदो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, हिकु राति अचानक सुजागी थई, ॾिसां थी नबी साईं मौजूदु न आहे। आउं पाण खे तलाश करियां थी, तलाश कंदे मस्जिद में दाख़िल थियां थी, मुंहिंजा हथ नबी साईं जे पेरनि खे लॻनि था, पाण सजदे में आहिनि। बीबी साहिबा फरमाए थी, आउं अञा अॻिते वधां थी, ॾिसणु चाहियां थी। हिन वक़्तु जॾहिं सॼी मख़लूक़ सुतल आहे, ॿिनि जहाननि जो सरदार इमामुल अंबिया, जंहिंजा अॻियां ऐं पोयां सभु गुनाह माफ़ आहिनि, पंहिंजे रब सां कहिड़ी ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे, छा चई रहियो आहे, उन हालत में पाण जे ज़बान ते इहे अल्फाज़ हुआ, अल्लाहुम्मा ला ओसी सनान अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिका। ऐं अल्लाह, आउं तुंहिंजी तारीफ़ नथो करे सघां, तुंहिंजी तारीफ़ उहा आहे, तुंहिंजी वॾाई उहा आहे जेका तो पाण बयानु कई आहे। त मोमिन इन हालत में ज़िंदगी बसर कंदो आहे जो पंहिंजे रब सां मोहबत कंदो आहे, उन जे ज़ात जो ख़ौफ़ खाईंदे उन जे हुक्म जी नाफ़रमानी न कंदो आहे। ऐं इन खे ई परहेज़गार चइबो आहे, मुत्तक़ी चइबो आहे। क़यामत जे ॾींहुं इहो ई माण्हू कामयाबु आहे जंहिंखे क़ुरान करीम बार बार इन्हनि अल्फाज़नि सां दोहरायो,
त इन्नल मुत्तकीना फ़ी मक़ामिन अमीन, मुत्तकी इंसान ही अमन वारे मक़ाम में हूंदा। त अल्लाह ताला खां दुआ आहे असांखे तक़वा परहेज़गारी मुताबिक़ ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरीक़े मुताबिक़ ज़िंदगी बसर करे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दीन इस्लाम ते ख़ात्मो फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातन दाइमन अला मा तआक़बल लैलु वन नहार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबु लिवाइल हम्द। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबु शफ़ाअह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबु मक़ाम महमूद। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। दोस्तों, एक ऐलान है हिन सूमर ते इंशाअल्लाह मग़रिब नमाज़ ते डॉक्टर साहब जो दर्स रखियो वियो आहे हिन मस्जिद में। उन सां गॾोगॾु इफ़्तारी ऐं बाद में ताम जो बंदोबस्त भी आहे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे हिन में शरीक थियनि ऐं दर्स बि ॿुधनि ऐं ख़ैर जे कमु शरीक थियनि। अल्लाह ताला उन्हनि खे ख़ैर ॾिए। क़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह।